अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। जीअं त अॼु इन वीडियो बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीअ असांजी स्क्रीन ते नज़र ईंदड़ जेकी वीडियो आहे इहा हज़रत लाल शाहबाज़ कलंदर जे अंगण ते जेकी आहे इहा टिकटॉकर पारां ठाही वई आहे। अफ़सोस, बेहद अफ़सोस सां चवणो पए थो त एतिरी वॾी दरगाह जंहिंजो दुनिया में नालो मशहूरु आहे, उन दरगाह में ही कुझु घटिया सोच रखंदड़ ही बेहूदा जेका इन इहे वीडियो ठाहे आहिनि, जंहिंजे करे दरगाह जो जेको आहे उहो नालो ख़राबु थी रहियो आहे। ऐं असां इंतिज़ामिया खे गुज़ारिश कंदासीं अहिड़े जेका बेहूदा माण्हू उते अची अहिड़ा वीडियो ठाहिनि था। ॾिसी सघो था औरत आहे, उन सां गॾु हिकु लूसी टाइप छोरो आहे जेको बिल्कुलु ईअं भाकुर पाए दरगाह जे एरिया में, यानी दरगाह जे अंगण में हू भाकुर पाए, हू भॼंदी अचे थी, भाकुर पाए थो। हिते सवे हज़ारे जेका आहिनि माण्हू ॿिया बि अक़ीदतमंद जेका आहिनि दरगाह में मौजूदु आहिनि, जंहिंमें औरतूं, ॿारड़ा ऐं फैमिलियूं शामिल आहिनि। सो इन वीडियो में हिकु अहिड़ी औरत बि अची वञे थी जेका इन जे नज़दीक अचण सां पंहिंजो मुंहुं जेको आहे उहो वीचारी लुकाए पाण खे जेको आहे इन वीडियो खां बचाइण जी कोशिशि करे थी। पर ही बेहूदा सोच रखंदड़, ही घटिया माण्हू जेका आहिनि पाण खे मशहूरु करण जे चकर में एॾी वॾी हस्ती दरगाह हज़रत लाल शाहबाज़ कलंदर जे नगरी जे अॻियां उनजे गेट दरवाज़े जे अॻियां अहिड़ा बेहूदा वीडियो जेका आहिनि वायरल करनि था। ऐं औरत खे ॾिसो तव्हां, हू पाण खे वायरल करण जे चकर में बेहयाई जी हद करे छॾी अथसि। ॾिसो उनजे मथे ते रवो कोन्हे, पोती कोन्हे। हालांकि किथे बि तव्हां एतिराम वारे जॻहियुनि ते वञो त उते एतिराम सां पेश अचो। हज़रत लाल शाहबाज़ कलंदर जी दरगाह जेकी आहे आम दरगाह न आहे, को वॾो पीर बुज़ुर्ग आहे। ऐं बुज़ुर्गनि जी दरगाह ते वञी तव्हां जेको आहे पाण खे फेमस करण जे, मशहूरु करण जे चकर में तव्हां उतां जो जेको आहे माहौल वञी ख़राबु कयो था। ऐं असां इंतिज़ामिया खे गुज़ारिश कंदासीं जेकी उते सिक्योरिटी जा फ़रज़ सरंजाम ॾिए थी, त ख़ुदा अहिड़े माण्हुनि ते नज़र रखो। अगरि अहिड़ा घटिया वीडियो भरंदड़ टिकटॉकर अव्हांखे नज़र अचनि त उन्हनि जे वारनि खां वठी इन दरगाह जे अंगण में गीलोस वीडियो उन्हनि जी भरे, उहा वीडियो जेकी आहे उहा फेसबुक ते, सोशल मीडिया ते वायरल कयो। अहिड़ी टिकटॉक ठाहिण खां पहिरें 100 दफ़ा सोचनि त अगरि असां पकड़िजी पियासीं त असां सां कहिड़ो हशर थींदो। छो जो हिते हज़ारे सवे हज़ारे जेको आहे हिते इज़तदार फैमिलियूं अचनि थियूं, जिन्हनि जो पर्दो उन्हनि जे लाइ लाज़मी हूंदो आहे। ऐं काफ़ी ही ॾिसी सघो था, ही बेहयाई थी हिननि हद करे छॾी आहे पाण खे फेमस करण जे लाइ। ही एहतराम जी जॻह, ही दरगाह जेकी आहे एहतराम जी जॻह। हिते तव्हां अचो, एहतराम सां अचो, इज़त सां अचो। बुज़ुर्ग वली जी दरगाह ते तव्हां बीठाओ, तव्हां का हिते आम जाइ ते बीठाओ, तव्हां पंहिंजी नाच जेकी आहे शुरू करे ॾिनी अथव हुते, ऐं हुते रहो तव्हांजी मथे ते आहे कोन, ऐं भाकुर पायो था। वॾी ही हिकिड़ी घटिया वीडियो ठाही वई आहे। ऐं असां इंतिज़ामिया खे वरी गुज़ारिश कंदासीं त अहिड़ा माण्हुनि ते ख़ासि नज़र रखी वञे। अहिड़ा जेका माण्हू अव्हांखे नज़र अचनि उन्हनि जे वारनि खां वठी उन्हनि खे गीलियो, उन्हनि खे गीले दरगाह जे अंगण में गीले उन्हनि जी वीडियो भरो। वीडियो भरण खां पोइ उन्हनि जी वीडियो जेकी आहे उहा वायरल कयो, ताकी हिन मां ॿिया बि सबक़ हासिल कनि त हीअ आम दरगाह कोन्हे। दरगाहूं सभु आला आहिनि। दरगाहूं जेकियूं आहिनि उते एतिराम जूं जॻहियूं आहिनि, उते तव्हां एतिराम सां वञो, उते फातिह पढ़ो, एतिरामनि वञी पढ़ो। ही छा आहे? तव्हां पाण खे वायरल करण जे चकर में तव्हां दरगाह जो इमेज ख़राबु कयो था। ऐं उते केतिरियूं फैमिलियूं आयूं आहिनि, उन्हनि जो तव्हां जेको आहे इज़त उन्हनि जी मजरू कयो था। ॾिसी सघो था हिकु न्याणी इन वीडियो में अची वई आहे जेको पंहिंजो मुंहुं पाण वीचारी लुकाए थी। इन्हनि बेहयानि खे एतिरो शर्म न आयो। ऐं औरत जेकी आहे जंहिंजे मथे मां रवो लथो पियो आहे, अजीब आहे यार। ही पाण खे वायरल करण छा टिकटॉक में उनखे मिलंदो? दरगाह ते एतिरी बेहूदी हरकत करे थी, उनखे का सम्झ न आहे। उनजा को पंहिंजा वली वारस कोन्हनि, उनखे सम्झाइण वारा न आहिनि। बुज़ुर्ग जेका अलाह जा वली आहिनि उन्हनि जी दरगाहनि ते एतिरामनि पेश थींदो आहे। वञी माण्हू तव्हां वञी उते डांसा कयो था, तरह तरह जूं मतिलबु की बेहयाई वारियूं वीडियो ठाहियो था। तव्हांखे शर्म नथो अचे? सो मां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त इन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, ताकी इन ख़िलाफ़ु हिकिड़ो ट्रेंड हले। ऐं दरगाहुनि जिते बि दरगाहनि ते माण्हू वञनि था उते अहिड़े क़िस्म जा बेहूदा जेका वीडियो टिकटॉक ठाहिनि था त उन्हनि खे ॿुझो अची सघे, ताकी उते जेकियूं इज़तदार फैमिलियूं वञनि थियूं उन्हनि जी इज़त महफ़ूज़ थी सघे। वॾी महिरबानी दोस्तनि जी।